ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मोजब। राणीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी। राणीपुर जे मदरसा तफसीरिया क़ासिम العلوم जे सालाना इम्तिहान थिया। طالبن ऐं शागरधनि जे मान में दुआए तकरीब मुनक़द कई वई। तफसील मोजब राणीपुर जे मदरसा तफसीरिया क़ासिम العلوم व मदरसा امان فاطمته الزهرا عباسي محله में हिकु परोقار तकरीब मुनक़द कई वई। उन मौक़े ते हज़रत مولانا اياز ख़ान क़राची वारनि खे खिताब कयो। हिन चयो त पंहिंजनि ॿारनि खे क़ुरानी तालीम सां मुनवर कयो कि अमल जे ॾींहुं हिकु हाफ़िज़ 10 गुनाहगारनि खे जन्नत में वठी वेंदो ऐं हिकु आलिम 17 ॼणनि खे जन्नत में वठी वेंदो। तव्हां क़ुरान सां प्यार कयो त क़ुरान क़यामत जे ॾींहुं तव्हां जी सिफ़ारिश कंदो, जन्नत में दाख़िल करे अव्हां सां साथ निभाईंदो। महिरबानी करे मदरसनि वारनि सां ताउन करियो, पंहिंजा ॿार पढ़ायो। उन मौक़े ते मौलाना अहमद अली अब्बासी, हाफ़िज़ फारूक ऐं ॿियनि तालबन खिताब कयो। जॾहिं त महिमान ख़ासि मौलाना एयाज ख़ान क़राची वारनि शागिर्दनि ऐं शागिर्धयाणनि में इनाम तक़सीम कया विया। प्रोग्राम में शागिर्दनि जे वालिदैन बि भरपूर शिरकत कई। आख़िर में शागिर्दनि में आयल महिमाननि जे मान में इशाया निॾो वियो ऐं दुआ ख़ैर घुरी वई।